नाज़रीन ही अफ़सोसनाक ख़बर अव्हां सां शेयर कंदा हलूं त कराची खां लाहौर वेंदड़ कराची एक्सप्रेस में बाहि लॻण सबबि 4 ॿारनि समेत 7 ॼणा सड़ी फोत थी विया। ख़ैरपुर वेझो कराची खां लाहौर वेंदड़ कराची एक्सप्रेस जी बोगी नंबर 4 में ओचितो बाहि लॻी वई, जंहिं सबबि 4 ॿारनि समेत 7 ॼणा सड़ी फोत थी विया। DCO रेलवे मोहसिन सियाल मूजिबि बाहि लॻण सबबि हलंदड़ ट्रेन मां टपो ॾींदड़ औरत पिणु फोत थी वई आहे। फोत थी वियलनि जो तालुक़ु हिकु ई ख़ानदान सां आहे। रेलवे इख़्तियारनि मूजिबि केतिरनि ई कलाकनि खां पोइ ट्रेन में लॻल बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे, जॾहिं त बाहि लॻण जो कारण हिन वक़्त ताईं मालूम न थी सघियो आहे। मामले जी वधीक जांच जारी आहे। हीअ अफ़सोसनाक ख़बर अव्हां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं त ख़ैरपुर वेझो कराची खां लाहौर वेंदड़ कराची एक्सप्रेस जी बोगी नंबर 4 में ओचितो बाहि लॻी वई, जंहिं सबबि 4 ॿारनि समेत 7 ॼणा सड़ी फोत थी विया। DCO रेलवे मोहसिन सियाल मूजिबि बाहि लॻण सबबि हलंदड़ ट्रेन मां टपो ॾींदड़ औरत पिणु फोत थी वई आहे। फोत थी वियलनि जो तालुक़ु हिकु ई ख़ानदान सां आहे। रेलवे इख़्तियारनि मूजिबि केतिरनि ई कलाकनि खां पोइ ट्रेन में लॻल बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे, जॾहिं त बाहि लॻण जो कारण हिन वक़्त ताईं मालूम न थी सघियो आहे। मामले जी वधीक जांच जारी आहे।